बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूवर्स अॼु असां सिंधी अल्फ़ाबेट जे बारे में पढ़ंदासीं। जीअं असांखे ख़बर आहे सिंधी अल्फ़ाबेट में 52 अख़र आहिनि ऐं उन जूं कुझु शिकिलूं ऐं सूरतूं बि हूंदियूं आहिनि। जीअं असां अॻ में मुंड वारी शिकिल पढ़ी आया हुआसीं या विच वारी शिकिल, अॼु उन जी असां आख़िर वारी शिकिल या पछाड़ी वारी शिकिल जे बारे में पढ़ंदासीं। हीअ जेकी शिकिलूं आहिनि ख़ासि करे ॿार खे सम्झाइण जे लाइ त उहे ॿार शिकिलियूं कीअं लिखनि उन जे बारे में आहे। अचो त हिनखे तफ़सील सां पढ़ूं। हाणे ॾिसो, हीअ अल्फ़ा ही जेके ब्लैक पेन वारा अख़र जेके आहिनि इहे सालिम अख़र आहिनि ऐं ही जेके रेड पेन वारा अख़र आहिनि इहे पछाड़े वारी शिकिल या आख़िरी शिकिल जा अख़र आहिनि। ॾिसो हीअ लिखियल आहिनि, अचो त हिनखे सही नमूने सां पढ़ूं। ॾिसो हीअ अल्फ़ा आहे, अल्फ़ा खे असीं पछाड़ी वारी शिकिल में ॾिसो कहिड़े तरीक़े सां लिखूं था। हीअ अल्फ़ा असां सिधी लिखीसीं, सही आहे, ऐं हेॾां थोरी अहिड़ी हिन पासे ॾींदासीं। अहिड़ी तरह ॿिए बदक खां वठी पे पग ताईं असां पहिरियों सालिम अख़रनि में पढ़ी आया आहियूं। अॼु असीं पछाड़ी शिकिल में असीं हिनखे लिखंदासीं कीअं। असीं जेको आहे त पहिरीं अड़ी कढण खां पोइ उहो सॼो अख़र असां लिखंदासीं। बे बदक हुजे, बे बुक, बे भित ते तारो, थे थेलो, टे टोपी, टे ठूठ सिसाब या पे पग हुजे, सही आहे। जीअं हिन में ॾिसो लिखियल आहिनि, हिते असां हुनखे हिन सूरत में चेंज कयो आहे। ऐं ॿिया अख़र जीअं ॾिसो जीम जुती, जे जिभ, ñe मुञ, च चंड, छ छटी, हे हजम, खे खचर। ऐं असीं हुनखे बि असीं इन तरीक़े सां लिखी करे पोइ थोरी अड़ी मथे ॾेई करे पोइ असीं हिनखे हीअं ॾींदासीं। हाणे इन में असांजी मर्ज़ी आहे, जीम जुती लिखूं, जे जिभ, ñe मुञ, च चंड, छ छटी, हे हजम, सही आहे। उहे बि हिन जी सूरत में असीं लिखंदासीं, सही। हीअं करे या मिसाल ॻाल्हि हिते जे जिञ लिखंदासीं त हीअं, जे जिभ च चंड लिखंदासीं त हिक असां नुक़्तो ॾींदासीं, ñe मुञ लिखंदासीं त असीं इनखे हीअं ॾींदासीं, सही आहे। हाणे हीअ बि अख़र, ही बि, ही ऐं ही अख़र, सही आहे। जे झिरकी जी आख़िर वारी शिकिल त न थींदी आहे, पर असीं उनखे जॾहिं मिसाल ॻाल्हि लिखंदा आहियूं त असीं हिनखे थोरी अड़ी ॾेई करे पोइ असीं हिन तरीक़े सां हुनखे लिखंदा आहियूं, सही। हीअ उनजी इहा शिकिल आहे, सही। अहिड़ी तरह दाल दर, दाल धोबी, डाल ॾेलर, डाल रेल, ढाल ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, अड़े माड़ी, ज़े ज़ंजीर, सही आहे। इनखे बि असीं जेको आहे त सॼो अख़र लिखी करे शुरूआति में जेको आहे त ईअं सम्झो असीं हुनजे अड़ी ॾींदा आहियूं त दाल दर थी वियो। जेकर असांखे दाल धोबी लिखणो हूंदो त हुनखे नुक़्ता ॾींदासीं। पर फॉर्मेट हिन जो हिन तरीक़े सां आहे, ईअं करे इन तरीक़े सां लिखी करे पोइ हाणे असांजी मर्ज़ी आहे त असां कहिड़ो बि अख़र लिखूं, दाल दर, दाल धोबी, डाल ॾेलर, डाल रेल, ढाल ढगो, ज़ाल ज़रो। अहिड़ी तरह रे रेल, अड़े माड़ी, ज़े ज़ंजीर में बि असां अहिड़ो ई फॉर्मेट असां इस्तेमालु कंदासीं, सही। हे ॾिसो हिनखे रे रेल आहे त रे रेल लिखंदासीं, अड़े माड़ी आहे त अड़े माड़ी लिखंदासीं, ज़ंजीर आहे त ज़ंजीर असां लिखंदासीं, ठीकु आहे। हाणे हीअ जेके हुया त असांजी पहिरीं लाइन पूरी थी। हाणे ॿिए में जेके असांजा आहिनि उन में ॾिसो सीन सीटी अख़र सॼो ईअं लिखियलु आहे, उथंदे अड़ी ॾेई करे इनखे असां ईअं कयोसीं। स्वाद सूफ़ में बि, ज़वाद ज़ईफ़ में बि ईअं ई कयो आहे, सही आहे। इन में बि तूए तोतो, ज़ूए ज़ालिम में बि असां ईअं ई कयो आहे, अड़ी शुरूआति में ॾेई करे पोइ तूए तोतो लिखंदासीं या ज़ूए ज़ालिम। हाणे एन एनक आख़िर वारी जेकी आहे त असीं ॾिसो शुरूआति वारी या सालिम अख़र वारा असां हीअं पढ़ी आहे, ऐं आख़िर वारी असां इहे अख़र ॾेई करे पोइ अड़ी करे हिनखे इन तरीक़े सां लिखंदासीं, सही आहे। हे एन एनक थी वियो या गेन ॻाल्हि चओ इनखे न, सही। ऐं फे फानूसो, फे फीतो बि असां ईअं ई लिखंदासीं, शुरूआति में अड़ी ॾींदासीं, सही आहे। ऐं काफ़ कलम में अड़ ॾेई करे पोइ हिनखे, सही आहे। हीअ थी आहे सम्झो पछाड़ी अख़र वारा अख़र ऐं सालिम अख़र वारा, सही आहे। काफ़ कुतो बि असां या ईअं ई लिखंदासीं, माना बहरहाल हिन सभिनी अख़रनि में जेको आहे त असां विच में जेको आहे थोरी थोरी अड़ी ॾींदासीं। ॾिसो हिननि में अड़ियूं आहिनि, सही आहे। या लीक टुकड़ो ईअं सम्झो असां ॾिना, सही आहे। अहिड़ी तरह लाम लकुण, मीम मस, असीं उन्हनि खे बि ईअं अख़र सां उहो सॼो लिखंदा, सालिम अख़र वारो उनखे थोरी थोरी अड़ी ॾींदा ईंदासीं। मीम मस में बि हिन में नूं नथ, ऋण वण, वाह वाढो या हे हाथी, सही आहे। अलॻि नंढड़े जी आख़िर वारी शिकिल न थींदी आहे का बि, ऐं इहे जेके असीं हिन तरीक़े सां लिखंदासीं, सही। हीअ अॼु असां जेकी वीडियो ठाहीसीं इहा वीडियो ख़ासि करे पछाड़ी वारी शिकिल जी ठाहीसीं। ख़ासि करे लिखण में जेके नवां सिखंदड़ हूंदा आहिनि, शागिर्द हुजनि या भले ॿिया हुजनि जेके सिंधी सिखणु चाहिनि था, उन जे लाइ इहो लाज़िम हूंदो आहे त बाबा उनखे शिकिलूं ख़बर हुजनि, शुरूआति वारी, विच वारी, आख़िर वारी, सही।
या मुंडा वारी, इन जे बारे में जेकर हुनखे घणे में घणी इंफॉर्मेशन, घणे में घणी ॼाण हूंदी त उहो वधि खां वधि जेको आहे त सिखी सघंदो। हीअ असां अॻ में लिखियासीं, हुनखे पोइ थोरो ब्रीफ कयोसीं, थोरो सम्झायोसीं। अॼु जे लाइ हीउ वीडियो काफ़ी आहे। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।